बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आम मोहम्मद पनाह बोज़ार गोठ फ़कीर मोहम्मद हाशिम जे बोज़ार जो रहाशू आहियां। मुंहिंजो ज़ाती ज़रई ज़मीन आहे। 50 साल खां वठी मुंहिंजे वालिद जे नाले सां उहा ज़मीन असां गचलनि खां वरिती। हिन महिल बि गचल असांजे पाड़े में ॻोठ आहे मेहराब गचल, उहे असांखे गवाही ॾेई रहिया आहिनि। असांजे हितां जो दादलो बोज़ार हिकिड़ो ॾोहारी क़िस्म जो ऐं माज़ी उनजो धाड़ेल थी रहियो। हाणे धाड़ेल खां बावजूदु हाणे भतेखोरी जा कम कई। जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि उन्हनि खे कंहिं बि तरह सां, कंहिंखे ज़मीन जे तरह सां, कंहिंखे दुकान जे तरह सां जेको आहे उनखे नओं भते जो सिस्टम कई, भतो वसूल करे रहियो। IG सिंध, असांजे IG सिंध खे जेको आहे त DIG लाड़काणो, SP लाड़काणे खे असांजो अपील आहे। असांजो ज़ाती ज़मीन आहे ऐं जेको आहे त असां ते कूड़ो हिकिड़ो दहमान करे रहियो आहे। मूं वटि जेको आहे त असुलु पंहिंजे ज़मीन जा कागज़ आहिनि। कंहिं बि अमीर वटि, कंहिं बि सरदार वटि ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहे। जंहिं बि अमीर वटि हले असां सां ॻाल्हियूं करे, मां उन सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां। हिकिड़ो नओं तरीक़ो जेको ब्लैकमनी जो ठाही, जेको आहे मूंखां भतो वसूल करे रहियो आहे। बाक़ी जेका ज़मीन जो ॻाल्हि आहे, मुख़्तियारकार रतोदेरो ॾे हले, DI पंहिंजो असांजो DC लाड़काणे ॾे हले, कंहिं बि ऑफिसर ॾे हले, कंहिं बि अमीर ॾे हले, कंहिं सरदार ॾे हले, मां हलण लाइ तयारु आहियां। उन ज़मीन में मुंहिंजे में जेको रूंबो आहे उन जे लाइ अॼु चई रहियो आहे मिस असां ॾे न्यापो मोकिलियईं त सुभाणे मां ॾोहारी विंग वठी अची तुंहिंजे ज़मीन ते हमिलो करे तोखे जेको आहे तोसां झेड़ो कंदुसि। मां इहो वस वारनि खे अपील थो कयां त इन गुंडे, इन लोफर, इन धाड़ेल खां मुंहिंजो जान छॾायो वञे।